सिजावल मां खे ख़बर ॾींदा हलूं। शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ मकली प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी सीनियर सहाफ़ी अब्दुल हुसैन मेंदड़ो जे विछोड़ ते सिजावल में ताज़ती मेड़ाको सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻुवाननि, शहरनि, अदबी दोस्तनि, अज़ीज़नि पारां वॾे अंग में शिरकत कई। ठठो ज़िले जे नाले वारे सीनियर सहाफ़ी अब्दुल हुसैन मेंदड़ो जे विछोड़े खे 40 साल गुज़री विया। संदसि आख़िरी आरामगाह जलाल शाह बुखारी क़ब्रिस्तान सिजावल में संदसि क़ब्र ते गुलनि जी चादरूं चाढ़े दुआऊं घुरियूं वयूं। मरहूम अब्दुल हुसैन मेंदड़ो जी 40 जूं रस्मूं अबाणे घर ऐं सिजावल महरान सोसाइटी में अदा कयूं वयूं। क़ुरान ख़ानी ऐं ख़ैरात जी मानी हलाए मरहूम जी मग़फ़िरत लाइ धनी ताला खां दुआ घुरी वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सैफुल्लाह जूने जो हाफ़िज़ सईदुल्लाह जीएम मेमण, अयाज़ आमिर शेख, बाबू पाहेरी, फैज़ल उमरानी, अब्दुल हमीद खट्टी, दीवान शीतल दास कोहिस्तानी, शाहिद मेंदड़ो, ज़ाहिद मेंदड़ो, इक़बाल शाह, इरफान सुमरो ऐं ॿिया दोस्त मरहूम ते तासरात पेश कंदे चयो त अब्दुल हुसैन मेंदड़ो ठठो सिजावल जो हिकु बेबाक सहाफ़ी हो। हुन सॼी ज़िंदगी मज़लूम ग़रीब अवाम जो सगारो आवाज़ बणिजी अर्पे छॾी। संदसि विछड़ जो खाल भरिजी नथो सघे। असां सभई मरहूम जे पोरनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। दुआ था करूं त अल्लाह पाक मरहूम खे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। ॿिए तरफ़ संदसि पुट अख्तर हुसैन मेंदड़ो सहाफ़ीअ सां ताज़त जो सिलसिलो जारी आहे।